अस्सलाम वालेकुम। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी दोस्तों नेक्स्ट एपिसोड जितना धमाकेदार तव्हांखे कहानी ॿुधाईंदा हलूं। छा नेक्स्ट एपिसोड में रबन पकड़ियो वेंदो कमाल खान ऐं हाकिम खान जे हथां, या इन जंग मां फ़रार थी वेंदो, या वरी ओठो मोटी ईंदो रबन जी मदद करे रबन खे इन घेरे मां छॾाईंदो। छा नेक्स्ट एपिसोड में दोस्तों हाणे हाकिम खान मारियो वेंदो ओठे जे हथां, या वरी कमाल खान रबन जे हथां मारियो वेंदो? सॼी कहानी तफ़सील सां नेक्स्ट एपिसोड जी तव्हांखे ॿुधाईंदासीं दोस्तों। पहिरियों इन खे पूरो ॾिसो, छाजे करे ॿ ॾींहं खां पोइ किस्त तव्हांखे मिलंदी नहीं, इन जे करे हिन अपडेट खे पूरो ॾिसो। सॼी कहानी एडवांस में तव्हांखे ॿुधायूं था, ऐं थी सघे त शायदि खुशो वीलॉग यूट्यूब चैनल खे बि ज़रूरु सब्सक्राइब कंदा। अगर फेसबुक पेज ते ॾिसी रहिया आहियो त हिनखे फॉलो लाइक शेयर ज़रूरु कंदा दोस्तों। पहिरीं ॻाल्हि त मां पोइ किस्त में तव्हांखे ॿुधायो त हिते जंग में जेको आहे ओठो अलॻि थी वेंदो, जेको आहे रबन वारा अलॻि, ऐं ओठो तो निकिरण में फ़रार थी वेंदो, लेकिन रबन वारा पकड़िया वेंदा। मां अॼु बि उन ॻाल्हि ते क़ाइमु आहियां। इन जंग में फिरी कंहिं टाइम हुन कुंड खां त कंहिं टाइम हुन कुंड खां नेठि आख़िरकार जेको आहे रबन ऐं मीरा कमाल खान वारनि जे हथ चढ़ी वेंदा आहिनि पंहिंजे ॻोठ जे ॿाहिरियां। पोइ कमाल खान इन्हनि खे वठी करे ॾाढो सटको ॾींदो रबन खे, ऐं रईस गफ़ार खान जी ॻोठ ॾांहुं वठी ईंदो, ऐं उते इन जो हशर बुरो कंदो रबन जो। लेकिन ओठो कोन मोटी ईंदो इन्हनि खे बचाइण जे लाइ, ऐं जो अॻियां हाकिम खान बि फ़िलहाल कोन मरंदो न कमाल खान। लेकिन इहो आहे त रबन सां हशर बुरो थींदो, ऐं इन सां कमाल खान ॾाढो मतिलबु इन सां विढ़ंदो ऐं इन खे धकु हणंदो रबन खे। इहा हिकु ॿ किस्तनि जे अंदरि तव्हांखे इहे सीन ॾिसण वटां मिलंदा। ऐं रईस गफ़ार खान जॾहिं फ़ैसिलो फाइनल कंदो त ॻोठ छॾे हलियो वेंदो, जूं ॻाल्हियूं हलनि थियूं, पर इन खे ॿ टे किस्ता अञा लॻंदियूं। छाजे करे जॾहिं रबन सां इहो हशर थींदो, कमाल खान ज़ोरी पग पाइण जी कोशिशि कंदो दोस्तों। हर अपडेट तव्हांखे असां इन चैनल ते सभ खां पहिरियां ॾींदा आहियूं, तॾहिं चवंदा आहियूं शायदि खुशो वीलॉग उहो वाहिद सिंधी चैनल आहे जंहिं ते हर अपडेट तव्हांखे सभ खां पहिरियां मिलंदी आहे। इन करे इन चैनल खे हाणे सब्सक्राइब करे छॾियो, ऐं बेल आइकन खे आल ते करे, अगरि फेसबुक पेज ते ॾिसी रहिया आहियो त फेसबुक पेज खे बि फॉलो लाइक इन वीडियो खे करे, पोइ इन वीडियो खे शेयर बि करे छॾियो, जीअं कंहिं ॿिए खे बि अपडेट मिले। ख़ुदा हाफ़िज़।